वेलकम बैक नाज़रीन। अचूत प्रोग्राम के सिलसिले के अॻिते वधायूं। गुफ्तगू हलायूं था पाकिस्तान जे सदर डॉक्टर आरिफ अलवी साहब अॼु पार्लियामेंट के गॾियल इजलास के ख़िताब किया है। सदर आरिफ अलवी साहब पंहिंजे ख़िताब में जन मुख़्तलिफ़ ॻाल्हियुनि जो ज़िक्र किया है। उनमें एक तो हुन मौजूदा हुकूमत की तारीफ़ कई है, जेका अनएक्सपेक्टेड ॻाल्हि हुई, ऐं हुन मौजूदा हुकूमत की तारीफ़ मुख़्तलिफ़ हवालनि सां कई। फिलर्स के मुंहुं ॾियण के हवाले सां हुनमें हुन सूबाई हुकूमतुनि खे भी गॾु कयो, पर वफ़ाक़ी हुकूमत जो भी ख़ासि तरह ज़िक्र कियो ऐं सभिनी सूबाई हुकूमतुनि जो ज़िक्र कियो। ऐं ज़ाहिर आहे जॾहिं सूबाई हुकूमतुनि जे हवाले सां ॻाल्हि अचे थी त सभ खां वधीक मुतासिर जेको सूबो आहे ॿोॾियुनि जे हवाले सां ऐं बरसातुनि जे हवाले सां उहो सिंध आहे। तो जो हुन सिंध हुकूमत जो स्पेसिफिकली नालो न खयो, पर ज़ाहिर जॾहिं उनमें इंक्लूड कई त उहा वफ़ाक़ी हुकूमत सां गॾु सिंध हुकूमत जी भी तारीफ़ डॉक्टर आरिफ अलवी साहब करे पियो, त इहा काफ़ी इंट्रस्टिंग ॻाल्हि हुई। ऐं उन सां गॾोगॾु हुन बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम वसीले खान मुल्क जे वॾे पैमाने ते ॿोॾ मुतासिरीन खे जेके पैसा ॾियण में जेका तुर्त जेका कारकर्दगी ॾेखारी वई आहे, उन कारकर्दगी जो भी हुन जी भी वाखाण कई सदर मोहतरम पंहिंजे ख़िताब में। उन सां गॾोगॾु सदर जेको अमरीका सां पंहिंजे पाकिस्तान जे लाॻापन खे बहितर बनाइण लाइ जेके हुकूमत जे कोशिशूं आहिनि, ऐं ज़ाहिर आहे जॾहिं उहे कोशिशूं अचनि थियूं त उनमें मुख्य किरदारु पाकिस्तान जे फॉरेन मिनिस्टर बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जो आहे। तोड़ी जो हुन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जो नालो न कयूं, पर हुकूमत जे अमरीका सां लाॻापन खे बहितर बनाइण वारनि कोशिशुनि जी हुन भरपूर तारीफ़ कई। ऐं हुन न सिर्फ़ु उहा कई बल्कि हुन अमरीका जे जेको कांग्रेशनल विज़िट डेलीगेशन आयो हुयो ऐं उन हिते जी ॿोॾ मुतासिर इलाइक़नि जो दौरो कयो, उन जी भी तारीफ़ कई। त सदर आरिफ अलवी साहब अॼु हुकूमत जे हवाले सां तारीफ़ुनि जा पुल ॿधी छॾिया, पर उन सां गॾोगॾु हुन हिकिड़ी अहिड़ी ॻाल्हि कई जेका शायदि सिंध जे माण्हुनि खे न वणे। उहा इहा हुई त हे ॿोॾ जे अचण खां पोइ इन ॻाल्हि जी सख़्तु ज़रूरत आहे त पाकिस्तान में वॾा डैम ठाहिया वञनि, जेका ॻाल्हि यकीनी तौर ते सिंध जा माण्हू शायदि उनखे पॉज़िटिवली न वठनि। पर असां हिननि सभिनी मामलनि ते गुफ़्तगू करण लाइ राब्तो कयो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी अॻुवाण ऐं बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी सरबराह मोहतरमा शाज़िया अता मरी साहिबा सां। अचो त उन सां गुफ़्तगू अॻिते वधायूं। अस्सलाम वालेकुम शाज़िया अता मरी साहिबा। अदी जेको अॼु प्रेसिडेंट अलवी साहब गॾियल इजलास खे ख़िताब कयो आहे पार्लियामेंट जे गॾियल इजलास खे, उनमें हुनजो चवणु इहो आहे त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम वसीले जेके माण्हुनि ताईं तुर्त पैसा मिलिया आहिनि माण्हुनि खे, इहो हिकु साराह जोॻो अमल आहे हुकूमत जो। तव्हां उन इदारे जी सरबराह आहियो, तव्हां जे हिसाब सां इहा ॻाल्हि केतिरे हद ताईं ऐं कीअं इहो इनखे तव्हां कीअं एक्सप्लेन कंदव? अदा हाणे हिन मुल्क जो सदर त आहे अलवी साहब, ऐं हुनखे वाक़ई आइनी तौर सां पंहिंजी ज़िम्मेवारियूं निभाइण ज़रूरी आहे। सियासी तौर ते घटि, पर जेकी स्टेट अफेयर्स आहिनि उन्हनि जे हवाले सां हुनखे यकीनन हिकिड़ो बहितर किरदारु अदा करण जी ज़रूरत आहे। बहरहाल हुनजो हू कॉन्डक्ट पंहिंजी जाइ ते, पर हू क्रिटिक त आहे, असांजी जमात जो बि आहे ऐं हिन गवर्नमेंट जो बि आहे बहसियत प्रेसिडेंट बि। पर अहिड़े क्रिटिक जेकॾहिं इहा ॻाल्हि कई आहे त यकीनन हिन में त आउं सम्झंदी त वाक़ई असां को सुठो कमु कयो आहे, एॾी महिनत कई आहे ऐं माण्हुनि ताईं उहा मदद वाक़ई असां रसाई आहे जंहिंजी ज़रूरत माण्हुनि खे हुई। तव्हांखे ख़बर आहे त गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जीअं ई फ्लड्स शुरू थिया ऐं असेसमेंट अञा हली पई, उन ई वक़्तु ई प्राइम मिनिस्टर साहब इहो ऐलान कयो त 25,000 फी फैमिली जेका ॿोॾ मुतासिर आहे हुनखे मिलणु ज़रूरी आहे। ऐं इन लाइ वरी बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जेको सोशल प्रोटेक्शन जो अहिड़ो वेहिकल आहे जंहिं वटि डेटाबेस हुई, उन डेटाबेस जे ज़रिए असां पोइ फैमिलीज़ ताईं इहा जेका बि रक़म हुई 25,000 जी उहा पहुचाई। अञा बि सिलसिलो हले पियो। तव्हां सां ॻाल्हायूं पिया त हिन वक़्तु ताईं तक़रीबन 25 लख खां मथे फैमिलीज़ आहिनि जिन्हनि खे इहा रक़म मिली चुकी आहे ऐं तक़रीबन 63 अरब रुपयो जेको आहे हेसी ताईं ख़र्च थियो आहे हिन सॼी कार्रवाई में। 70 बिलियन ताईं असांखे वज़ीर आज़म साहब इहो फंड ॾिनो हो ऐं असां पूरी महिनत सां कमिटमेंट सां हिन ज़िम्मेवारी खे निभायो आहे। ऐं आउं सम्झां थी त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी पंहिंजी तारीख़ में
इहो जेको अमल आहे जहिड़े नमूने सां जहिड़ा जेकी स्पीड हिन ॾेखारी आहे हिन जल्दी में असां जीअं स्टार्ट कयो आहे विदिन नो टाइम हिन जी पंहिंजी तारीख़ में इहा मिसाल नथी मिले ऐं अॼु ताईं तव्हां ॾिसो पिया त असेसमेंट हलनि पिया अॼु ताईं पाणी बीठो आहे पर असां विदिन नो टाइम हिन कार्रवाई खे शुरू कयो ऐं आउं सम्झां थी त इहा मदद ज़रूरु माण्हुनि जो नुक़सानु त इलाही थियो आहे पर इहा मदद उन्हनि माण्हुनि लाइ वॾी अहमियत थी रखे जेके माण्हू सभु कुझु विञाए वेठा आहिनि हिन फ्लड में। अच्छा, इहे जेके तव्हां अंग खॾा आहिनि 25 लख ख़ानदान ऐं 63 अरब रुपया जेके आहिनि इहे पूरे पाकिस्तान जा आहिनि? जी अदा ये उते जिथे जिथे बोर्ड थी आहे जेका बोर्ड वारा इलाइक़ा असल में ये नोटिफिकेशंस आयूं ऐं नोटिफाई कयो वियो जेका डिस्ट्रिक्ट लेवल आहे उन्हीअ में डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन खे सैलाब जे हवाले सां नोटिफाई करिणो हो वरी उहा सूबाई सतह खां नोटिफाई थी पहिरीं हू आइडेंटिफाई कनि हा नोटिफिकेशन प्रोविंशियल गवर्नमेंट ॾे ऐं पोइ हू NDMA जे ज़रिए बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ताईं उहा नोटिफिकेशन पहुती ऐं असां उन हिसाब सां इहो डिस्पर्समेंट जो अमल कयो बैंक्स जेके आहिनि उन्हनि जे थ्रू। अच्छा, सिंध जे हवाले सां जेकॾहिं का स्पेसिफिक अंग अखर आहिनि तव्हां वटि? छाकाणि कुझु ॾींहं अॻु में मुंहिंजी नज़र मां हिकिड़ी ख़बर गुज़री त पंहिंजो 16 लख ख़ानदाननि खे सिंध में जेको आहे इहे पैसा मिली चुका आहिनि। अदा बिल्कुलु मूं वटि नंबर्स आहिनि टाइम लॻंदो थोरो ऐं तव्हांखे फ़ोन ते आहियूं पाण ऐं तव्हांखे चेक करे ॿुधायां थी। जी जी त सिंध जे हवाले सां बि बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि दुरुस्त आहे त वॾे अंग में माण्हुनि खे इहा हेल्प मिली आहे छाकाणि हिन जी वजह हिकिड़ी इहा आहे त सिंध में तमामु घणो नुक़सानु थियो आहे ऐं इन लाइ बलोचिस्तान में बेशक थियो आहे नुक़सानु पर जेको सिंध जो फिगर आहे न पॉपुलेशन जे एतबार सां आबादी जे एतबार सां उहो अंग जेको आहे उहो उन खां वॾो आहे ऐं फैमिलीज़ तव्हां बिल्कुलु सही था चओ था छाकाणि कुझु ॾींहं अॻु जी फिगर त सिंध जे हवाले सां मूं वटि आहे तक़रीबन 15 लख फैमिलीज़ जी त बिल्कुलु उहो लॻभॻि इहा ई फिगर आहे जेका 15 लख खां मथे फैमिलीज़ खे अॼु ताईं इहा इमदाद मिली चुकी आहे। अच्छा, इहा माना जेका तव्हां ॿुधायो पिया त डिस्ट्रिक्ट्स जेके आहिनि एडमिनिस्ट्रेशन्स उन्हनि PDMAs खे ॾिना PDMAs पंहिंजो NDMA खे ॾिना ऐं NDMA BISP खे कयो। हा, डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन जो कमु इहो आहे त हू असेस कंदा आहिनि हाणे कैलेमिटी जो असेसमेंट उहे कंदा लाज़मी डिस्ट्रिक्ट में आहिनि वरी उहो असेसमेंट उहे शेयर कंदा आहिनि प्रोविंशियल गवर्नमेंट सां हुन में PDMA वॾो रोल अदा करे थी वरी प्रोविंशियल गवर्नमेंट जी अथॉरिटीज़ हिन खे नोटिफाई कंदियूं आहिनि आफ़त ज़दा जॾहिं आफ़त ज़दा करार ॾिनो वेंदो आहे त पोइ NDMA सां इहे शेयर कंदा आहिनि नोटिफिकेशन असांजी ज़रूरत हूंदी आहे उहा नोटिफिकेशन त असां वटि जॾहिं उहा नोटिफिकेशन अचे थी त उन ते वरी असांजी कैलकुलेशन ऐं डेटाबेस जे ज़रिए असां कम खे शुरू था कयूं। अॻ में सिंध जा तक़रीबन 23 ज़िला हुया जेके आफ़त ज़दा करार ॾिना ऐं उन खां पोइ हिकिड़ो वधाए उन्हनि 24 डिस्ट्रिक्ट्स करे छॾी ईअं ई बलोचिस्तान जॾहिं शुरू कईसीं त 25 डिस्ट्रिक्ट्स हुआ पर हाणे तक़रीबन 30 डिस्ट्रिक्ट्स आहिनि जेके नोटिफाई पोइ थिया आहिनि त नोटिफिकेशन देरि सां आई आहे माना अञा बि सम्झो त असां कमु शुरू करे छॾियो मुकमल नोटिफिकेशन बि कोन आयूं पर असां पंहिंजे कम खे जीअं असां वटि नोटिफिकेशन शुरू थियूं अचणु असां प्राइम मिनिस्टर साहिब जे हुकुम खां पोइ पंहिंजो कमु शुरू करे छॾियो ऐं हीअ ॿुधाइणु तव्हांजे नाज़रीन खे इहा ज़रूरी आहे त जॾहिं असां कमु शुरू कयो अदा त उन वक़्तु असांखे वॾा मसइला हुया रोड जा मसइला हुया माण्हू कटियल हुया इंटरनेट कनेक्टिविटी न हुई लिक्विडिटी बैंक जो इशू हुयो माना तव्हां पाण ख़बर आहे तव्हांखे ॾिसो पिया त कहिड़ी हालत हुई परते हूंदे बि ऐं सम्झां थी त BISP जी टीम पंहिंजी कमिटमेंट जो मुज़ाहिरो कंदे ग्राउंड ते लथी ऐं पंहिंजे कम खे सर अंजाम ॾिनो। अच्छा, अॼु जेको सदर साहिब जो ख़िताबु आहे जीअं त ज़ाहिर आहे तव्हां पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे पंहिंजो इंफॉर्मेशन जे हवाले सां बि जेको आहे पंहिंजो उहो था ॾियो सदर पंहिंजे ख़िताब में हुकूमत जे जेका आहे अमरीका सां तालुकात खे बहितर बनाइण वारनि कोशिशनि जी तारीफ़ कई ऐं अमरीकन कांग्रेशियल डेलीगेशन जेको हिते आयो ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में उहो जेको विज़िट कई उन जी बि तारीफ़ कई हालांकि PTI जी हुकूमत त सॼो मामिलो अमरीका सां ख़राबु कयो पर सदर इहा तारीफ़ कई ऐं मौजूदा हुकूमत जी बि तारीफ़ कई।
अदा ॻाल्हि इहा न त हक़ीक़त बयानु थी आहे। हाणे हू हक़ीक़त खां हटी करे ॻाल्हाए हा त आउं सम्झां थी त वधीक एक्सपोज थिए हा। PTI उहा ई घणी एक्सपोज थी आहे, तव्हांखे इहा ख़बर आहे। ऐं PTI जेका हिन मुल्क जी डिससर्विस कई आहे, माना हिकिड़ी त सर्विस हूंदी आहे, हिकिड़ी हूंदी आहे डिससर्विस, जेका मुल्क जे लाइ हिकिड़ो माना सम्झो त बदनामी हूंदी आहे। त हुननि जेको कुझु कयो आहे उन जे लाइ आउं सम्झां थी त हर शइ त हाणे एक्सपोज थिए पई आहिस्ता आहिस्ता। इहा मीडिया जी एज आहे, उहे भले केतिरो बि मैनिपुलेट कनि मीडिया खे या इस्तेमालु कनि पंहिंजे फ़ाइदे लाइ या पंहिंजे ग़लति ॻाल्हि खे फैलाइण लाइ, कूड़ खे फैलाइण लाइ, तंहिं हूंदे बि सच साम्हूं ईंदो आहे। हाणे सदर बि जेकॾहिं उहा ई राग अॼु ॿुधाए हा त पोइ आउं सम्झां थी त दुनिया में उहा ई इमरान घटि कोन कई आहे पाकिस्तान लाइ। अञा हुन में हू पंहिंजी साख खे ख़राबु करे हा, प्रेसिडेंट जी पोज़ीशन खे ख़राबु करे हा। त आउं सम्झां थी त जेका हक़ीक़त हुननि बयानु कई आहे इहो ई जेको आहे बहितर तरीक़ो हुयो पंहिंजी पोज़ीशन में ॻाल्हाइण जो। अच्छा, सदर जॾहिं ॿोॾुनि जी ॻाल्हि कई त साॻे वक़्तु डैमनि जी बि ॻाल्हि कई। पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़ाहिरा मूंखे यादि आहे शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जॾहिं कालाबाग डैम जे ख़िलाफ़ु बावड़े में धरणो हुयो, पीपल्स पार्टी इन मामले ते काफ़ी जदोजहद कंदी रही आहे। मुशरफ जो पूरो दौरु ऐं उनखां अॻे पाणी जे मामले ते तव्हांजे ख़्याल में डैमनि जे बारे में हिन वक़्तु वरी उहा ॻाल्हि खोलणु जॾहिं सिंध अॻे हिकिड़ी तकलीफ़ में आहे ऐं सिंध सम्झे थी तिन सॼे मामले ते, तव्हां कीअं था ॾिसो हिन सॼे इशू अदा खे? आउं सम्झां थी त हीअ ॻाल्हि हिकिड़ी फैशन ई तौर ते माण्हू कनि था। हिन में उहे माण्हू जेके कंदा आहिनि उन्हनि जी रिसर्च न हूंदी आहे, उहे अनइंफॉर्म्ड हूंदा आहिनि। ऐं आउं हाणे सदर खे ॼट चवां त मुनासिबु कोन्हे, पर इहा ॻाल्हि जेका आहे न ही इन ॻाल्हि खे साबित थी करे त हिननि हिन इशू खे ॾिठो बि न आहे, पढ़ियो बि न आहे। दुनिया में जिथे डैम्स ठहिया आहिनि उते कहिड़ो नुक़सानु थियो आहे ऐं हिन मुल्क में पाणी उहा ई हुनजी खोट आहे। डैम ठाहे हुन में छा विझंदव, पाणी किथां ईंदो, इहे ख़दशात रिवर इंडस खां पाणी चोरी थींदो, उहे मज़बूत थींदा आहिनि। त आउं सम्झां थी त जेका बि हुननि ॻाल्हि कई आहे उन में को रिसर्च कोन्हे, को हुन में मालूमात जो अमल कोन्हे ऐं सदर जहिड़ी पोज़ीशन में इहा ॻाल्हि करणु मुनासिबु कोन हुयो। पर तव्हांखे ख़बर आहे त डैम ते बि हिकिड़ी सियासत थिए थी ऐं इहा सियासत जॾहिं बि थी आहे हिन रुगो पंहिंजो नफ़रतूं फैलायूं आहिनि। छाकाणि हक़ीक़त इहा आहे त हिन वक़्तु असांखे कंहिं वॾे डैम जी ज़रूरत न आहे, असांखे वाटर खे मैनेज करण जी ज़रूरत आहे। असांखे अहिड़ा स्ट्रक्चर्स ठाहिणा आहिनि जेके अॻिते अचण वारे डिज़ास्टर खे बर्दाश्त करे सघनि। पर जेकॾहिं डिज़ास्टर जी इहा स्केल ऐं मैग्नीट्यूड हूंदो त लाज़मी आहे की को बि तव्हां स्ट्रक्चर ठाहियो उहो बर्दाश्त कोन थो करे सघे न तबाही खे। तव्हां ॾिठो न 27 डैम बलूचिस्तान जा उहे किथे विया, छा थियो उन्हनि डैमनि खे। त इहे ॻाल्हियूं करण वारियूं आहिनि, इहो झटको तरीक़ो आहे। हाणे माण्हुनि खे थोरो पढ़ी लिखी पोइ ॻाल्हाइणु खपे, सोचे कुझु पढ़नि, कुझु रिसर्च कनि, पोइ हिननि ते ॻाल्हाइनि। दुनिया में त वॾा डैम उहे ई माण्हुनि रिजेक्ट करे छॾिया आहिनि। अॼु बि पाकिस्तान में अहिड़ी ॻाल्हि थिए थी त पोइ अफ़सोस जी ॻाल्हि आहे। तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं शाज़िया अता मरी साहिबा तव्हां असांखे जॉइन कयो। नाज़रीन, पाकिस्तान पीपल्स पार्टी जी अॻुवाण ऐं पंहिंजो बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी सरबराह मोहतरमा शाज़िया अता मरी साहिबा सां गॾु हुई। गुफ़्तगू तव्हां ॿुधी ऐं हुनजो चवणु इहो हुयो त 25 लख ख़ानदाननि खे जेको आहे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे मार्फत पैसा मिली चुका आहिनि ऐं लॻभॻि 15 खां 16 लख उन मां ख़ानदान जेके आहिनि उनजो तालुक़ु सिंध सां आहे। ऐं इहा जेके पैसा डिसबर्स कया विया आहिनि, पहुचाया विया आहिनि, इहे वज़ीर आज़म जी हिदायत खां पोइ जेको डिस्ट्रिक्ट डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटीज़ पंहिंजूं रिपोर्टूं ठाहे प्रोविंशियल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटीज़ खे ॾियूं ऐं उनखां पोइ उहो नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी जे थ्रू बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ताईं पहुतियूं ऐं उनजे थ्रू खां पोइ जेको आहे उन्हनि ख़ानदाननि खे पैसा ॾिना विया आहिनि। उन सां गॾोगॾु हुन जेका इम्पॉर्टेंट ॻाल्हि आहे त सदर जेको पाकिस्तानी सदर जनाब आरिफ अलवी साहब जेको अॼु पंहिंजो ख़िताबु कयो आहे त उनमें बि बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी जेका आहे हुन वाखाण कई ऐं उन सां गॾोगॾु जेका सदर मोहतरम अॼु जेका पंहिंजे ख़िताब में डैमनि जी ॻाल्हि कई, शाज़िया अता मरी साहिबा पाकिस्तान पीपल्स पार्टी जे हिकिड़े ज़िम्मेवार अॻुवान जी हैसियत में डैमनि वारी उन सदर जी जेका तजवीज़ हुई उनखे मुकमल तौर ते रद्द करे छॾियो आहे। नाज़रीन, सां गॾु प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजे मेज़बान फयाज़ नशकीन इजाज़त सदाईं।